तव्हांखे अपडेट कयूं। जावेद आलम ओढो हिकु भेरो ॿीहर एडिशनल IG कराची मुक़ररु कयो वियो आहे। अहिड़ो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो। इमरान याकूब मिनहास DIG CTD तौरु कमु कंदो रहंदो। नोटिफिकेशन में इहो ॼाणायो वियो आहे। अहम ख़बर आहे, अवां शेयर कंदासीं। जावेद आलम ओढो हिकु भेरो ॿीहर एडिशनल IG कराची मुक़ररु कयो वियो आहे। नोटिफिकेशन जारी थी वियो आहे। इमरान याकूब मिनहास DIG CTD तौरु कमु कंदो रहंदो। नोटिफिकेशन में इहो ॼाणायो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं आमिर सुप्रो खां। आमिर, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, कराची जे पुलिस जो सरबराह जावेद आलम ओढो खे हिकु चकर ॿीहर मुक़ररु कयो वियो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। उन खां पहिरियां इमरान याकूब मिनहास खे मार्च जे महीने में एडिशनल इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वई। इमरान याकूब मिनहास खे AIG काउंटर टेररिज़म डिपार्टमेंट पिणु मुक़ररु कयो आहे। मां खे ॿुधाईंदो हलां त इन खां पहिरियां कराची पुलिस जो सरबराह ख़ादिम हुसैन रिंद हुयो, पर हिकु भेरो ॿीहर जावेद आलम ओढो खे कराची पुलिस जो चीफ मुक़ररु कयो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन पिणु जारी कयो आहे। जी ठीकु आहे, महिरबानी अवां जी।